अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के नए प्रोग्राम पोल सेंटर से हाज़िर आहियां आता राजड़ ऐं मूंसां गॾु आहे जनाब सिकंदर ओलियो साहब। महिरबानी था सिकंदर, हाणे पाण इशूज़ घणो करे चाहींदा आहियूं त जेको हिते इस्लामाबाद सां लाॻापियल हुजनि, जेके कैपिटल सां लाॻापियल इशूज़ आहिनि उन ते ॻाल्हायूं। पर कल्ह जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में टिकेटुनि जो ऐलान कयो, ज़ाहिर आहे मामिलो सिंध जो आहे ऐं उहो जॾहिं अचे थो त असां रही नथा सघूं त उन ते कुझु ॻाल्हायूं। सो अॼु घणो करे त पाण सॼो फोकस रखंदासीं उन ते। उन सां गॾोगॾु सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में जेको तव्हां कल्ह निशानदेही कई परॾे में रहंदड़ पाकिस्तानियुनि जे वोटरनि जे हवाले सां, उहा बि सुनवाई थी आहे ऐं उन दौरान सुप्रीम कोर्ट इहो वाज़े हुकुम ॾिना आहिनि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे त उहो 10 ॾींहंनि जे अंदरि इहो तरीक़ेकार ठाहे खणी अचे त उहे परॾे में रहंदड़ पाकिस्तानी 11 मई ते कीअं वोट ॾेई सघंदा, पंहिंजा वोट जो हक़ इस्तेमालु करे सघंदा। उन खां सवाइ हाणे पीपल्स पार्टी त सिंध लाइ घटि में घटि पंहिंजे टिकेटुनि जो ऐलान कयो, पर पाकिस्तान मुस्लिम लीग नून, तहरीक इंसाफ़ उहे अञा ताईं क्लियर न आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं काफ लीग विच में मामला तक़रीबन तय थी चुका आहिनि, सवाइ कुझु सीटुनि जे 80-90% हू पाण चवनि पिया त असां मामला तय करे चुका आहियूं। उन खां पोइ मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि जेके इलेक्शन ट्रिब्यूनल्स में हलनि पिया, उहे आहिनि ठटे वारो इशू आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको ऐलान कयो ठटो ज़िलो ऐं कराची डिवीज़न सॼो ख़ाली आहे। 7 तक ॿिया बि आहिनि सिंध में जिन ते किथे अपीलूं आहिनि, किथे कुझु आहिनि। ऐं जीअं ऐलान कयो काइम अली शाह साहब, सॼी सिंध में कल्ह शाम खां वठी जेके मुज़ाहिरा शुरू थिया आहिनि, अॼु ताईं मुंहिंजे ख़्याल में को बि अहिड़ो इलाइक़ो कोन्हे जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कारकुननि या जेको उते मुतवक़े उम्मीदवार हुआ उन्हनि जे हामियुनि को मुज़ाहिरा न कया हुजनि। अहम ॻाल्हि, मियां मिठू जेको हिंदू नियाणियुनि जे हवाले सां तमामु घणो तकरारी बणियो, उनखे पाकिस्तान पीपल्स पार्टी टिकट न ॾिनी। वहीदा शाह जेका थप्पड़ हणण जे हवाले सां पॉपुलर थी सॼी मीडिया ते ऐं सॼे मुल्क में, उनखे टिकट न मिली। पीर बदरुल हक़ न आहे इलेक्शन में, पर उनजो पुटु आहे डॉक्टर तलत मैसर जेको हिते नेशनल असेंबली में हिकिड़ो तमामु पंहिंजी ड्रेसिंग जे हवाले सां तमामु घणो मशहूरु थियो, उनखे बि टिकट कोन्हे मिली। गुल मोहम्मद जखरानी जेको तमामु वोकल रहियो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मीडिया ते डिफेंड कंदो रहियो गुज़िरियल 2-3 साल, हालांकि कारकर्दगी हुकूमत जी तव्हांजे साम्हूं आहे, पर उनजे बावजूदि जे जिगर सां हू मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते अची पार्टी खे डिफेंड कंदो रहियो, उनखे बि टिकट न मिली। ज़फ़र अली शाह हुई वियो हलियो नून लीग में। उनखां पोइ शाहिद भुट्टो वफ़ाक़ी वज़ीर बि रहियो, पोइ बि उनखे सीट न मिली। सफ़दर अब्बासी ऐं नाहिद ख़ान जो नज़लो किरियो मुनवर अब्बासी ते ऐं उहो बि महरूम थी वियो। आपाशी जो वज़ीर जाम सिफ़ला दारे जो, उहो बि टिकट हासिल न करे सघियो, उनजे भाउ खे टिकट मिली आहे जाम इकराम लाॻे। उन खां सवाइ बहादुर डायरी ऐं अल्ताफ़ उन्नट जेके ताज़ो शामिलु थिया, उहे टिकट वठण में कामयाबु थी विया। त ओवरऑल पाण जेकॾहिं ॾिसूं सरदार शाह वारी सीट जंहिंमें तव्हांजो इंट्रस्ट तमामु घणो आहे, उहो माना इहो घटि में घटि ज़रूरु थियो आहे त उहा अञा अनडिसाइडिड आहे। उते अली मुराद राजड़ ऐं सरदार शाह विच में हाणे ॾिसूं केरु थो खटे। सो ओवरऑल घणी तमामु वॾी तब्दीली उम्मीदवारनि में त पाण खे नज़र नथी अचे। बिल्कुलु अता तव्हां सही चयो, इहो तव्हां त काफ़ी शख़्सियतुनि जा नाला बि वठी विया ऐं हिकिड़ो जाइज़ो बि ॾेई विया, पर तव्हां अगरि ॾिसंदा त उन में तक़रीबन कोई 15 खां 20% हिननि माण्हू तब्दील कया आहिनि। बिल्कुलु सॼी सिंध जे अंदरि अञा कराची डिवीज़न, ठटो ज़िलो ऐं 8-10 तक सॼी सिंध जे अंदरि रहियल आहिनि, जिते कुझु अपीलूं आहिनि, कुझु माण्हुनि जो एतिराज़ आहिनि। मसलन जेके 2-4 सीटूं तव्हां ॿुधाई, मुराद अली शाह, इमदाद पिताफी वारा, नादिर मक्सी। हाणे हिकिड़ो त जेको हुननि स्विच कयो आहे, हाणे ज़ाहिर आहे उहो सभु नेचुरल हो त उम्मीदवार तब्दील थींदा आहिनि, 15-20% नवां माण्हू आंदा। उते इन मामले में विसल ब्लोइंग, झेड़ो झगड़ो, फसाद थियणु, इहो हिकिड़ो नेचुरल अमल आहे, फितरी अमल बि आहे। जिन खे टिकट हुई हर दौर में थिया आहिनि, हर दौर में थींदा आहिनि। हिकिड़ो त हर पार्टी में थींदा आहिनि, रुगो फ़र्क़ु हर पार्टी में थींदा आहिनि। रुगो हिन दफ़े थोरो फ़र्क़ु इहो आहे जो जेके माण्हू पीपल्स पार्टी सां बार माज़ी में दगा कंदा रहिया, सियासी दगा, हूअं त दगा ॾुखियो लफ़्ज़ आहे, या उन सां गॾु न रहिया, वरी उहे जॾहिं पार्टी उन्हनि खे तमामु वॾी इलाज मिंथ खां पोइ वापसि आंदो त उन्हनि जो जेको वर्कर लॾो हो, जेको डायहार्ड कारकुन हो, जेको लीडर हो, अॻुवाण हो, उनखे काफ़ी रिज़र्वेशन्स हुयूं। तव्हां ॾिसो भुट साहिब खां वठी कई माण्हू आहे जेके हिन प्रोसेस में आउट थी विया, त ज़ाहिर उन्हनि जा जेके वर्कर ऐं सपोर्टर आहिनि उहे रोडनि ते या एतिराज़ पिया कनि। ॿियो जेको आहे हिन में कुझु उम्मीदवार एड थिया आहिनि, मसलन टपी वारो मामिलो त कल्ह बि असीं डिस्कस कयोसीं। लाड़काने में कुझु माण्हू नवां एड कया अथऊं ऐं मुनवर अब्बासी जहिड़ो हिकिड़ो तमामु ज़बरदस्त माण्हू उहो हुन रेस में आउट थी वियो। ऐं होॾां वरी नाहिद जो नज़लो तव्हां सही लफ़्ज़ इस्तेमालु कयो किरियो सफ़दर जो हुननि ते। पर पीपल्स पार्टीअ खे हिन दफ़े काफ़ी मुश्किलात हूंदी। तव्हां अञा टाइम पियो आहे महीनो, अॼु 11 खां पोइ न। सो 2008 में त मोहतरमा जी शहादत खां पोइ वॾो फ़ाइदो थियो। हीअ इलेक्शन वञनि पिया, हू परफॉर्मेंस वञनि। हाणे 3-4 वाज़िब ॻाल्हियूं आहिनि। 5 साल पूरा कयूं,
माना को उज़ुर बहानू बि कोन था आणी हिननि खे या हिन जे इतिहादनि खे त बाबा असांखे टाइम पूरो करणु ॾिनो वियो। हा, इहो अलॻि मसइलो आहे त 5 सालनि दौरान हुननि खे टाइम पूरो न करण जूं घणियूं कोशिशूं थियूं, पर उन में हू कामयाबु विया, टर्म पंहिंजो पूरो कयूं। परफॉर्मेंस जेका बि आहे अॼु जे ॾींहं में बिजलीअ जी, गैस जी, अनाज जी, ॿियनि शयुनि जी, लॉ एंड ऑर्डर जी, उहा खणी वञनि पिया। ऐं सभ खां वॾे में वॾी ॻाल्हि आहे रुॻो पार्टियुनि जी परफॉर्मेंस आहे। हीउ जेको रिएक्शन पियो अचे, तव्हां ॾिसो पिया न तालुकनि में, ज़िलनि में, यूनियन काउंसिल लेवल ते, इहो पार्टीअ जे परफॉर्मेंस खां वधीक उमेदवारनि जे परफॉर्मेंस ते वधीक आहे। कई माण्हू सिंध सॼी ॿिन्हिनि 5 सालनि में अज़ाबनि में रही, महाॿोॾ, महामींहं, महातबाहियूं, उन में दरबदर माण्हू रहिया। उहे जेके रहिया त उन्हनि जा जेको उमेदवार आहे, पोइ हाणे नाला खणी न खणजनि उन्हनि जे उमेदवारनि जा, उत्तर खां ॾखण ताईं या ॾखण खां उत्तर ताईं, पर उहे मौजूदु न हुआ त कई माण्हू नाख़ुशि हुआ त हीअ तब्दील थियनि, ऐं उहे तब्दील न थिया त बि माण्हू उन ते नाराज़ आहिनि। कई तब्दील थिया त वरी डायहार्ड वर्कर आहे त उन्हनि ते माण्हू नाराज़ थिया आहिनि। त हिकिड़ो पार्टी परफॉर्मेंस खां पोइ ॿियो नंबर इहो त उमेदवारनि जी परफॉर्मेंस, ऐं टियों इहो जेके माण्हू नवां एड थिया आहिनि त जेको पार्टी खे प्रोसेस हलाइणु घुरिजे। न पर हाणे सिकंदर, हाणे ॾिसो एजाज़ जखराणी, माना जेकॾहिं ॿोॾ ऐं बरसाति सटियल इलाइक़नि जी तव्हां ॻाल्हि कयो, एजाज़ जखराणी, मीर अदार ख़ान बेजाराणी, या उते जेके हाणे मदारी साहिबान, हाणे सरदार सलीम मदारी या एहसानुर रहमान मदारी आयो आहे उते, इहे जेके माण्हू आहिनि, या महर सरदार आहिनि घोटकी में, या दादू में पाण ॾिसूं, हाणे तलत मैसर जे हिमायत में बि मुज़ाहिरो कोन्हे थियो, हाजी ज़फ़र लगारी जी मुखालफ़त में बि कोन्हे थियो न। पीर मदर जो जी जाइ ते हुनजो पुटु पीर मुजीब अची वियो, उते बि असांखे नज़र नथो अचे। कुझु इलाइक़ा आहिनि, हाणे मुंहिंजे ख़्याल में कारकर्दगी कोन्हे इहा, जेकॾहिं उहा ॿोॾ वारियूं असां ॾिसूं उते जेके ज़ुल्म थिया, जेके ज़्यादतियूं थियूं, जिते वॾेरनि बंदि टोड़ाया, पंहिंजा ॻोठ पंहिंजूं ज़मीनूं बचायूं, ग़रीबनि खे ॿोड़ायो, त उन हवाले सां जेकॾहिं सिंध जो माण्हू फ़ैसिलो करे अता उन ते बि रिएक्शन ईंदो। तव्हां ॾिसो 11 मई ते हिन दफ़े तमामु साइलेंट क़िस्म जो रिएक्शन हिन वक़्तु माण्हू ॾिसो उहो त वोट जोड़ तोड़ वोट जी शिकिल में तव्हां ॾिसजो त उहो बि काफ़ी ईंदो, छो त परफॉर्मेंस मैटर त कंदी। ऐं हाणे इहा सुठी ॻाल्हि आहे, पीपल्स जॾहिं बि को बि डेमोक्रेटिक ट्रांज़िशन या जमहूरी सफ़र हलंदो आहे त उनजा टर्म हूंदा आहिनि, 1 टर्म 2 टर्म 3 टर्म, माण्हुनि खे मौक़ो मिलंदो आहे उमेदवारनि जो, पार्टियुनि जो, परफॉर्मेंस जो, त हू पंहिंजो इज़हार करे सघंदा आहिनि। ऐं हाणे इज़हार करण जो हिकिड़ो बहितरीनु मौक़ो माण्हुनि वटि आहे। कुझु त हीउ हिन वक़्तु जेको रिएक्शन थी रहियो आहे, इहो थी रहियो आहे पार्टी कैडर्स जे अंदरि। बिल्कुलु हाणे जेको अवामी रिएक्शन आहे, जेको मां तव्हांखे अर्ज़ु कयो, परफॉर्मेंस जे बुनियाद ते पीपल्स पार्टी खे फ़र्क़ु पवंदो, उन इतिहादनि खे फ़र्क़ु पवंदो, ऐं PML फंक्शनल खे बि फ़र्क़ु पवंदो, MQM खे फ़र्क़ु पवंदो। हीअ जेका नई थियोरी आई आहे, हिन वक़्तु जेको टिकेटुनि जी जेका विरासत थी आहे, उन ते जेके मुज़ाहिरा पिया थियनि, उहे परफॉर्मेंस जे बुनियाद ते न आहिनि। उहे त पार्टी कैडर जे अंदरि जेका तोड़ फोड़ आहे, उन में काफ़ी सवाल आहिनि, जेको ज़रदारी साहिबु या फरियाल साहिबा जेको पार्टी जे अंदरि बहस इंटरनलाइज़ करणो हो, जेके माण्हू ॿाहिरां वठी आया, उन्हनि जी मञता पार्टी जे अंदरि थियणी, उहो टाइम बि कोन मिलियो। इन में हिकिड़ी स्ट्रेटजी जेका सम्झ में अचे थी, माना बहादुर डायरी कुझु ॾींहं माना हफ़्ता 2 हफ़्ता थिया आहिनि, जी जी शामिलु थियो आहे, उनखे टिकट मिली वई आहे। हा, मां तव्हांखे अर्ज़ु करणु चाहियो त हाणे जेकॾहिं हू कनि हा प्रोसेस इहो, त हिकिड़े वक़्त खां पोइ सेटल थिए हा। उनजे पुठियां स्ट्रेटजी ॿिन्ही पार्टियुनि जी, रुॻो इहा पीपल्स पार्टी जी न आहे, घणी तनक़ीद सिंध में पीपल्स पार्टी थिए बि, पर पंजाब में सॼे मुल्क में नवाज़ लीग ख़ुदि इन पैराडॉक्स, इन मसइले जो शिकार आहे। उन तहरीक इंसाफ़ उहो रीज़न उनजे पुठियां उन्हनि चवनि था न क़यादत पाण रखियो आहे, इहो सॼो मुबम सुल्तान। रीज़न इहो त उनजो करे जेसीं ताईं नॉमिनेशन जो प्रोसेस ख़तमु थिए, स्क्रूटनी बि ख़तमु थी वञे, अपीलनि जो बि ख़तमु थी वञे, 16 ताईं जॾहिं पार्टी जी टिकट फॉर्मल हवाले थींदी, माना पोइ बाद में उमेदवारनि जे लाइ घणा चांसिस न हुजनि त हेॾे होॾे भॼी सघनि। सही, इहो आहे पंहिंजे उमेदवारनि खे, जेको सॼो सियासी सफ़र आहे, जंहिंमें इंडिपेंडेंस ऐं फ़र्दनि जी अहमियत वधी वई आहे, उनखे ब्लॉक करण जी हिकिड़ी फ़र्द आहे। इहो आहे स्ट्रेटजी जो हिकिड़ो पहलू। बाक़ी जेको पार्टी जे अंदरि मञता वारो पहलू आहे, उहो त यकीन आहे सिंध में अंदरि बुरान हिकिड़ो अची वियो आहे, उनखे हिन महिल ताईं सेटल करण जे लाइ जेके अॻ में माण्हू हूंदा सरकरदा, तव्हांखे यादि आहे जॾहिं बाबर रवान सिंध में गवर्नर रूल वारो इहो कयो, जेको गवर्नर जे थ्रू जेको सिंध में इहो शहरी तज़ाद वारो एडवेंचर कयो, त ख़ुर्शी शाह साहब पहुची वियो, हुन वञी पब्लिकली उनखे पार्टी खे डिफेंड बि कयो, ॿिया मामला कया। अहिड़े तरीक़े सां अॼु सिंध जे अंदरि पार्टी, सिंध जे लेवल ते या मुल्की लेवल ते पीपल्स पार्टी माण्हू घटिजी रहिया आहिनि जेके उनखे डिफेंड कनि। इहा बदकिस्मत सूरत हाल आहे। ऐं पीपल्स पार्टी ख़ुदि पंहिंजे अंदरूनी बुरहान ऐं प्रॉब्लम में एतिरी अची वई आहे जो उते सेटल थियण जे बजाए, छो जो रीज़न्स आहिनि। बिलावल साहब वर्चुअली इनएक्टिव आहे, उहो आहे कोन ग्राउंड ते। ज़रदारी साहब ते एॾियूं कदगनूं, एॾियूं पाबंदियूं अची वियूं आहिनि, कोर्ट जूं, उहिदनि जूं, मथां वरी इलेक्शन कमीशन, मथां अञा वरी केयरटेकर गवर्नमेंट, मथां आज़ाद। हाणे मैदान में बाक़ी पंहिंजी जाइ ते जेके फ़ैसिला परदे जे, ही त इलेक्शन टिकेटुनि जा ॿिया सभु फ़ैसिला उहे त परदे जे पोयां थियणा आहिनि न।
इलेक्शन जॾहिं कैंपेन हलंदी पोइ ठीकु आहे ज़रदारी साहब पर हीअ त सभु फैसला ज़रदारी साहब पाण कया आहिनि न परदे पोयां थियणा बि पर जेको पर्सनल टच आहे तव्हांखे ख़बर आहे इहे शीराज़ीज़ आहिनि या जेको सिंध में रिएक्शन अचे पियो हेरी रेट्स जो उहो हिकु ई पॉइंट ते आहे त बाबा असां सां ज़रदारी साहब पब्लिकली न पियो मिले हाँ ज़रदारी साहब पब्लिकली नथो मिली सके जो कैमरा अचे शूट करे PTV ते हले ॿियनि चैनल्स ते हले प्राइवेट ते हले इलेक्शन कमीशन नोटिस वठे हू कंहिं बि पॉलिटिकल पंहिंजे इवन पार्टी जे माण्हुनि सां पार्टी जे मीटिंग्स के कोर कमेटीज़ के तव्हां ॾिसो सभु जो सभु बॉडीज़ हिन वक़्तु वाइड नल एंड वाइड हुन कयूं ॼाणी ॿुधी उन्हनि खे ना बिल्कुलु हिकिड़ो जीअं चइबो आहे हिकिड़ो गैर फ़ाल करार ॾिनो आहे टाइमली ताकी इलेक्शन जो प्रोसेस गुज़रे त ज़ाहिर आहे जेके माण्हू असां वटि जेका सियासत आहे या रिलेशनशिप आहे उनमें ज़ाती टच वॾो इंपॉर्टेंट हूंदो आहे जेके माण्हू अचनि था उन्हनि खे नथी उहा मिले तव्हां हाणे ज़ाहिर जेको सिंध जो वॾेरो आयो उनखे अवेस मुज़फ़र टपी कहिड़ो एंटरटेन कंदो या फरियाल साहिब हिकिड़े लेवल ते एंटरटेन इहो जेको रिएक्शन पर्सनल बि हुन जे अंदरि ज़्यादा आहे पार्टी खे शिराज़ीन वारो मामिलो थियो हिकिड़ो पर हाणे मज़ारिन खे पाण सां गॾु रखण में कामयाबु थी विया महरनि खे कामयाबु थी विया हाणे हिकिड़ी ख़बर हले पई मीडिया ते त अलीगोर महर पार्टी एफिलिएशन ज़ाहिर न आहे कई पंहिंजे नॉमिनेशन पेपर में आज़ादु आहे त हाणे उहो ॾिसूं था ज़ाहिर आहे जेॾी महिल टिकेटुनि जो फ़ैसिलो थींदो पार्टी जॾहिं उन्हनि खे चूंड निशान अलाट थींदा उन वक़्तु ई ख़बर पइजी सघंदी त उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तीर वारो निशान वठनि था या नथा वठनि पर लॻे फ़िलहालु ईअं पियो त उहे महरब रहिजी विया आहिनि मज़ारिन खे बि पाण वटि रखण में कामयाबु थी विया ॿिया जेके जेको ठटे जो फ़ैसिलो न कयो आहे उन में जेका असां वटि इंफॉर्मेशन आहे राति ताईं अॼु सुबुह ताईं त बैकडोर हुननि सां वरी नियापो ॻाल्हियूं खुलियूं अथऊं उन्हनि खे चयो ऐं उन में ॻाल्हियुनि जे अंदरि जेका मूं वटि ख़बर आहे उहा इहा आहे त मे बी अवेस मुज़फ़र टपीअ जो जेको नॉमिनेशन आहे उहा कैंडिडेचर उहा विड्रॉ थी वञे न पर इहो आहे उनजे बुनियाद ते वधि में वधि रिएक्शन उहो था ॾियनि त गैर मक़ामी माण्हू अचे पियो ऐं ग़ुलाम क़ादर हिन पर तव्हांखे असांखे ख़बर आहे त शिराज़ी जेके छॾे विया आहिनि पीपल्स पार्टी जो साथ इहो त हिकिड़ो बहानो हो अवेस मुज़फ़र टपी वारो पर असुल मामिलो पोयां ॿियो आहे ऐं हाणे शायदि हिनखे जेकॾहिं विड्रॉप कराइनि उतां तॾहिं बि शिराज़ी जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त हाणे वापसि कोन ईंदा पीपल्स पार्टी में छो त उहो पर सियासत में सभु कुझु पॉसिबल आहे ॻाल्हियुनि जा दरवाज़ा खुलियल आहिनि बिल्कुलु पीपल्स पार्टी खे हिननि झटको ॾिनो आहे त काउंटर झटको त हू बि ॾींदा न ज़ाहिर रुॻो शिराज़ीज़ त डायरेक्ट ॻाल्हियुनि ॿोल न आहे शिराज़नि ऐं ज़रदारीज़ जे विच में फरियाल जे विच में हिकिड़ा ॿिया माण्हू बि अहम विच ते आहे त ज़ाहिर आहे हिननि उन्हनि खे बि टच कयो आहे त ॿिया फैक्टर्स बि त मूव थी रहिया आहिनि ईअं त अकेलो शिराज़ीज़ रुॻो ईअं थोरी आहे जो ज़िलो उन जी बादशाही आहे जीअं चाहींदा तीअं करणु चाहींदा जेकॾहिं ईअं हुजे त इहो जनरल मुशरफ जे दौर में जो ज़िला नाज़मी निज़ाम इंट्रोड्यूस थियो ऐं माण्हुनि खे ज़िला विराए ॾिना विया हिकिड़े प्लेट में त उहो कंसेप्ट हाणे तब्दील थियणु घुरिजे सियासी जेका ट्रांसफॉर्मेशन आहे उनजे अंदरि त ज़ाहिर आहे पॉलिटिकल पार्टी न चाहींदी हुजे न पर उन में ग़लती त असांजी सियासी दुरियुनि जी आहे न असांजी सियासी दुरियुनि छा कयो 5 सालनि में शिराज़ी जेको पंहिंजे तक में पंहिंजे अवाम जो पंहिंजे वोटर जो उनजो जंहिं तरीक़े सां ख़्यालु रखनि था सॼा मूं हिन सां थोरो डिफर थो कयां इहो जेको सिंधी इलीट ऐं सिंधी वॾेरो आहे जेको पार्लियामेंट मां हू थो चए त बाबा असीं माण्हुनि सां ॾुख सुख में गॾु आहियूं ॾुख सुख कहिड़ो गॾु आहे तव्हां ॾुख पाण था ॾियो ऐं सुख बि ॾियो था सुख जी इंजेक्शन इहा था कयो दुआ घुरी था अचो उनजे मोती फोतीअ में उहो त कल्चरल आहे उहो त हर माण्हू घुरंदो आहे बिरादरी जे हिसाब में नंबर 2 इहो त हुननि सां हुननि जी ज़िंदगी में तव्हां कहिड़ी तब्दीली आंदी आहे तव्हांजे ज़िंदगी में तब्दीलियूं आयूं तव्हां आम गाॾियुनि मां वॾनि गाॾियुनि में हलिया विया आम घरनि मां वॾनि घरनि में हलिया विया तव्हांजे अकाउंट्स जे अंदरि कुझु न हूंदो तव्हां पंहिंजे कमदारनि ऐं कारावनि जे कमाई ते हलंदा तव्हां हाणे मिलेनियर थी विया त पर तव्हांजो जेको माण्हू आहे जेको तव्हांजो वोटर आहे जेको सपोर्टर आहे जेको तव्हांजे तरह जो माण्हू आहे उनजी ज़िंदगी में तब्दीली त कोन आई इहो हिकिड़ो पूरो सियासी ऐं उनखां वधीक कल्चरल ऐं सोशल ढकोसलो आहे माण्हुनि खे हिकिड़ो ट्रैप करण जे हवाले ॾुख सुख में गॾु आहियूं छा कयो शिराज़ीनि जे मुक़ाबले में शिराज़ी जेको टको पैसो कनि था पीपल्स पार्टी छा कयो उते खां पंहिंजी क़यादत आंदी उते माण्हुनि लाइ इहा बदकिस्मती आहे या पीपल्स पार्टी न ॿी कंहिं पार्टी नेशनल लीग कौम परस्त छा कयूं मां को शिराज़नि जी पर्टिकुलर ॻाल्हि या पीपल्स पार्टी नथो कयां असीं जनरल कॉन्टेक्स्ट आहे इहो हिकिड़ो रवाज़ थी वियो आहे बाबा असीं ॾुख सुख में गॾु आहियूं माण्हुनि सां भाई ॾुख सुख में कहिड़ा तव्हां गॾु आहियो तव्हांजी ज़िंदगी त तईं त गुज़ारियो पिया क्रूज़र्स में कंडीशनर लाइफ ऐं हू वीचारा गुज़ारनि पिया लोडनि में कंडनि में अबतर थींदा था वञनि बल्कि तव्हांजी जेका सॼी एनर्जी आहे उनजे पुठियां बीमारी सीमारी केस ऐं इन क़िस्म जूं मुसीबतूं अचनि थियूं त इहे वॾेरा वरी बि उन्हनि जो
को भरजलो साबित थियंदा असांजा अता ॾिसो इन पाण अॻु में वॾेरा discuss छो कयो आहे। पिया अहिड़ो भरजलो साबित वॾेरा त स्ट्रक्चर खे ॾिसो न वॾेरनि जी ॻाल्हि न आहे जेको बासर इलेक्टेबल माण्हू आहे पार्लियामेंटेरियन आहे असेंबली मेंबर आहे उनखे त जेके स्ट्रक्चर्स आहिनि जेके गवर्नेंस जा जंहिंमें तालीम सिहत निज़ाम रेवेन्यू पुलिस ऐं ॿियूं मामला आहिनि बिल्कुलु। उन्हनि खे पावरफुल कराइण में मदद करणु घुरिजे जीअं उहो माण्हू एम्पावर फील करे ऐं उन्हनि ॾे अचण जी ज़रूरत न पए पर इहो हिकिड़ो तमामु टेक्निकल हिकिड़ो मामलो सिस्टम जी आहे तब्दीली जंहिं ॻाल्हि कोशिशि न इहा कयो, कंदा पर आउं चवां थो आहिनि जेको माण्हू खे कमु रखिजे जेको कमु इहे पंहिंजे बासर चओ वॾेरो चओ जागीरदार चओ या मेंबर चओ इहे जेके कमु कनि था जेके असांजूं ॿियूं पार्टियूं जेके हिन जो मुतबादिल थियणु चाहिनि थियूं उन्हनि जो किरदारु इहो वरी बदकिस्मती आहे जेके अल्टरनेट थियनि था नथियूं कनि न। उहे बिल्कुलु कुझु न पिया कनि बल्कि हाणे ब्रेक जो पोइ वरी हिन ते पाण ॻाल्हि ॿोलियूं जारी था रखूं। हा नाज़रीन असां गॾु रहिजो अचूं था नंढी साई खां पोइ। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भली कर तो सिकंदर ॻाल्हि वरी बि इहा ई आहे त जेको टको पैसो ही कमु कनि था पोइ ही क्रूज़िंग में था हलनि BMW में था हलनि मर्सिडीज़ में था हलनि हिननि जा फुली एयर कंडीशन घर आहिनि जेको बि आहे पर आवाम लाइ थोरो घणो टको ॿ पैसा जेका उमेदु आहे इन क़िस्म जे कम जी को नाली जो मसइलो आहे को थाणे जो मसइलो आहे को अस्पताल जो मसइलो आहे त उहे त टको पैसो ई था कनि न। जेके ॿिया मुतबादिल बणजण जी कोशिशि कंदा उहे कनि छा था 5 साल रहिया उहे सिर्फ़ु डायलॉग पिया कनि डिस्कोर्स पिया कनि ऐं ख़बरूं पिया कनि इहो तव्हां सही था चवां थो 5 साल रहिया रुगो फलाणो मुर्दाबाद फलाणो ज़िंदाबाद इहे नारा ऐं उनखां पोइ तनक़ीद उन हुकूमत ते पर उनजो मुतबादिल थियण जी कोशिशि कंदा को माण्हुनि जा भरजला साबित थियनि हा उते को पंहिंजो कैंप ऑफिस क़ाइमु कंदा हा उते को अहिड़ो माण्हू तव्हां मुतबादिल जेके कॉम्प्रेस धुरियूं आहिनि या पीपल्स पार्टी जी ॻाल्हि पिया कयो क़ौम परस्त फंक्शनल मुस्लिम लीग NPP जेको 10 पार्टियुनि जो इताद थियो आहे। हा हाणे न अर्ज़ु ॿुधो न इहे 10 पार्टियूं त हाणे थियूं न सिंध जे अंदरि 4.5 साल त सिंध जे अंदरि का अपोज़िशन ई कोन्हे सभु जो क़ौम सभु परस्त वेठा हुआ कॉम्प्रेस वीचारा ॿाहिरि वेठा उन्हनि जी एतिरी सेव कोन्हे फंक्शनल लीग नेशनल पीपल्स पार्टी ठाहींदा त थींदी न ॿुधो न इहे सभु त उन सिस्टम जो उन एक्सप्लॉइटेशन जो इस्तेसाल जो कंहिं न कंहिं फॉर्म में हिसो आहिनि कॉम्प्रेसन पढ़ी दफ़ो सीरियस टाइम कई आहे पर उन्हनि जे अंदरि जेका इलेक्ट्रोल जेका साइंस आहे त इहो वोट वठिजे कीअं ॾिजे कीअं माण्हुनि वटि वञिजे कीअं ॾुख में की सुख में जेका तव्हां इहो मॉडल ॿुधायो था ज़ाहिर इहो जेको इंडिजिनस मॉडल आहे जेको वॾेरो हुजे थो या सरदार हुजे थो त ज़ाहिर उहो माण्हुनि सां कंहिं न कंहिं मामले में बीहे थो त ज़ाहिर माण्हू उनखे पंहिंजो लीडर रहनुमा फितरी तौर ते सम्झनि था वञनि था पोइ हू अॻियां वरी बाक़ी रिलेवेंट धुरनि सां इदारनि सां माण्हुनि सां ॻाल्हाए थो मामिलो सेटल करे थो इहो अॼु खां न आहे इहो सदियुनि खां हिकिड़ो मुरवज निज़ाम आहे ऐं उनजे अंदरि इम्प्रूवमेंट्स आहियूं असीं त चऊं पिया इम्प्रूवमेंट थियणु घुरिजे पर इम्प्रूवमेंट न आहे त उनजे बावजूदि जेका बि सूरत हाल आहे उन में हू ठीकु पिया कनि जेके मुतबादिल आहिनि उहे त बिल्कुलु एग्ज़िस्ट नथा कनि फील्ड जे अंदरि हाणे रहियो इहे जेके पार्टनर्स आहिनि जेके ॿियूं धुरियूं आहिनि इहे बि उहा ई सियासत पियूं कनि 10 धुरियुनि जो जेको इतिहादु आहे 10 पार्टियुनि जो हाणे असांजा कॉम्प्रेस ॻाल्हाए पिया हाणे उन्होंने हिकिड़ी स्ट्रेटजी त ठीकु इख़्तियार कई आहे त बिल्कुलु 1 to 1 मुक़ाबला कबा पर अगेन इहो वरी आहे पॉलिटिक्स होॾां वॾेरान होॾां वॾेरान इंतिज़ाम साॻियो ई आहे मर्कज़ ऐं बुनियादी थीम थ्योरी ऐं मंज़िल हासिलात हिकिड़ी आहे उहा आहे पावर जे अंदरि अचण जी ऐं मुखालिफ़ खे हाराइण जी उनजे अंदरि एजेंडा ऐं उन एजेंडा जी हासिलात ऐं जेके नज़रिया ॻाल्हियूं जिन ते बहस पियो हले ऐं कारकुन हाणे जज़्बाती पिया थियनि रोड टायर पिया जलाइनि त उहा ॻाल्हि त आहे कोन सही। अच्छा हाणे सरदार सलीम जान मज़ारी ज़ाहिर पीपल्स पार्टी लाइ हिकिड़ी मजबूरी बि आहे उन इलाइक़े में ऐं उनखां सवाइ ज़ाहिर पीपल्स पार्टी खे तमामु घणो टफ टाइम मिलिया पर उन ते गुल मोहम्मद जखरानी जहिड़ो माण्हू उन खे कुर्बान करणु इहा सुठी न कुर्बान जी ॻाल्हि कोन्हे एक्चुअली गुल मोहम्मद आहे कॉम्प्रेस स्कूल ऑफ थाट जो माण्हू ऐं ज़रदारी साहिब जो बि करीब हो ऐं का परफॉर्मेंस गुल मोहम्मद साहिब जी उते ठीकु कोन्हे एतिरी जो माण्हू चए त परफॉर्मेंस जे बुनियाद ते तक जे हवाले सां पर ज़ाती तौर ते पार्टी खे डिफेंड करणु ऐं असेंबली में ठीकु पार्टी खे डिफेंड करणु हिकिड़े लिहाज़ खां हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे ठीकु आहे पार्टी खे बि डिफेंड कई तमामु सुठो कई असां ॾिठो पर असेंबली में सिंध जा इशूज़ उन ते जेतिरो सगारो आवाज़ त ॾिसो इहो हाणे एॾो फ़र्क़ु थो पए त हिकिड़े माण्हू जे अचण सां काफ़ी ॾिसो त सिंध एजेंडा जे लाइ तव्हां उमीद करे सघो था माण्हुनि जे लाइ करे सघो था परफॉर्मेंस उन जा प्रॉब्लम्स आहे हू चवंदो रहियो त हिकु त टर्म मूंखे अधु मिलियो नंबर 2 हिते इंतिज़ामिया मूंखे ओड़ी कोन मिली ऐं नंबर 3 जेका आहे उहो सलीम जान जो शिकन जो हेॾो मज़बूत आहे ज़िले जे अंदरि ऐं हेॾा मज़ारीज़ वग़ैरह जो ही जेके आहिनि सॉरी हज़ार ख़ान बिजराणी वग़ैरह
जो हुनजे लाइ एतिरो स्पेस न हो, पर हुनजे बावजूदि बि हुनजो उते रहणु ऐं मौजूदु हुजनि, मुंहिंजो ख़्यालु आहे पार्टीअ को चङा फ़ैसिला कया आहिनि जिन जी साराह थियणु घुरिजे, ऐं गुलमोहन साहिब जो फ़ैसिलो उन में हिकिड़ो आहे। सही। अच्छा, ॿियो हाणे हिकिड़ी तनक़ीद पई हले मुख़्तलिफ़ हल्कनि में, ख़ासि करे मीडिया ते, मीडिया में बि असां त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत जॾहिं थी तॾहिं तव्हां बि ॾिठो हूंदो, सॼी सिंध ॾिठो, सिंध टीवी जो किरदारु जेको रहियो, जंहिं नमूने सां उन सॼे इशू खे कवर कयो, उनखां पोइ 2008 जी चूंडूं, ऐं हाणे बि जेको किरदारु आहे मीडिया जो बि असांजो, त ज़ाहिर आहे हिकिड़ा मोहतरमा जी शहादत वारो जेको नुक़सानु हो, उहो त ज़ाहिर रुॻो हिकिड़े के पार्टी जो कोन हो, हिकिड़े के ख़ानदान जो कोन हो, सॼी सिंध जो नुक़सानु हो, सॼे मुल्क जो, सॼी दुनिया जो। ठीकु आहे, उन ते ज़ाहिर ॿी का राय थी नथी सघे, त उन ते जहिड़े क़िस्म जी रिपोर्टिंग हुई, जहिड़े क़िस्म जी ट्रांसमिशन हुई, उहा त हुई। पर हाणे ही 5 साल रहिया इक़्तिदार में, 5 सालनि में हिननि छा ॾिनो, छा वरितो माण्हुनि खां, उहो सॼी ही चवनि था त हाणे असांजो एहतिसाब थियणु न खपे, ॻाल्हि बि न करियो। इन में हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे, इहे काफ़ी SMS टैक्स कॉल मैसेजिस ऐं कॉल्स मूंखे बि आयूं, तव्हां सां मूं शेयर कयूं, ऐं असांजी जेका मैनेजमेंट आहे मथे सिंध टीवीअ में, डॉक्टर साहब ऐं बाक़ी जेके दोस्त आहिनि, मोहसिन साहब, उन्हनि सभिनी खे ख़बर हूंदी। इहो एक्चुअली छा आहे, जो ईअं न आहे त को इदारे जी पॉलिसी आहे त तव्हांजी परफॉर्मेंस हाणे ठीकु कोन्हे का, तव्हांखे डाउन प्ले पिया कयूं, हीअ पियो बि मामिलो थिए। ॻाल्हि इहा आहे त मीडिया हिन वक़्तु ओपन आहे, ऐं असीं त रुॻो हुन वॉइस खे कवर पिया कयूं, हिकिड़ो जेको पब्लिक ॿुधाए पई उहो अचे पियो हिकिड़ो मामिलो, हिकिड़ो मुख़ालिफ़ बि आहिनि, हिन वक़्तु सियासी माहौल आहे त हर माण्हू खे ओपिनियन जी राय जो हक़ आहे त उहो ॾिए ऐं प्लेटफॉर्म ॾियणो पवंदो। टीं जेका ॻाल्हि आहे, जीअं असीं आहियूं जेके एनालिसिस था कयूं, असां बि ज़ाहिर कोशिशि कंदा आहियूं त पार्टी गिवन सूरत हाल जे अंदरि, पीपल्स पार्टी जी छा सूरत हाल आहे, जेके चङायूं आहिनि त उनखे हाईलाइट कयो आहे। असीं फेडरल मिनिस्टर सां तव्हां मां गॾिजी इंटरव्यूज़ कयासीं, उनजी परफॉर्मेंस हाईलाइट कईसीं, तजे अंदरि बि ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, पर जेके तनक़ीद जाइज़ ठहंदी ऐं जेका डे टू डे थींदी, उहा त ज़रूरु थींदी। इन मां इहो इम्प्रेशन वठणु त को मख़सूस धुर पार्टी ख़रीद त कोन करे छॾिया आहिनि न, इहो पीपल्स पार्टी जेके हिकिड़े सर्कल में या कुझु माण्हू फील करे सघनि था, पर हूअं ईअं न इदारे जी पॉलिसी आहे, न को असांजी का ज़ाती एजेंडा आहे। हा, लेकिन जेके जेके सुठायूं आहिनि त उहे हाईलाइट थींदियूं, जेके न आहिनि सुठायूं त इहा पीपल्स पार्टी सुभाणे अपोज़िशन में हली वेंदी, त पोइ ज़ाहिर ईअं ई कराए कंदा त असांजी कवरेज थियणु घुरिजे, त पोइ उन वक़्तु सुठो लॻंदो। त इहो हुक्मराननि जो हिकिड़ो पुराणो पैराडॉक्स आहे, जंहिंजे अंदरि जेके पार्टियूं पावर में हूंदियूं आहिनि, उहे चाहींदियूं त ॾेई वठी करे हू जीअं जेको सरकारी सच ॻाल्हाइनि उहो सभ जो सभु हले, सभ जो सभु ॿुधायो वञे। सिंधी मीडिया ते पीपल्स पार्टी खे हमेशह एडवांटेज तमामु सपोर्ट रही आहे, सिंधी मीडिया हुनखे कंदी रही आहे। इन जो माना हालांकि उन्हनि जूं पॉलिसियूं तव्हां ॾिसो 5 साल जेके रहियूं, ऐं कुरैशी साहिब जो पंहिंजी जेका ॻाल्हि ॿोली हुन में चयूं त सिंध जे नाले ते मफ़ाहिमत थी आहे, सिंध जे सभ खां वॾी कुर्बानी सिंध खे ॾिनी, छो जो सिंध मैंडेट ॾिनो तव्हांखे सिंपल मेजॉरिटी त गवर्नमेंट कयो, तव्हां वफ़ाक़ जी गवर्नमेंट करण जे कंप्रोमाइज़ में तव्हां MQM खे खयो, ॿियनि धुरनि खे खयो, 5 सालनि में सफ़र त सिंध ऐं सिंधी माण्हू। हा न, हिननि जी मफ़ाहिमत बाक़ी सभिनी सां हुई सवाइ सिंधी माण्हुनि जे। ठीकु आहे, उनजे बावजूदि पीपल्स पार्टी खे असां डिफेंड कंदा रहियासीं। इन करे जो पीपल्स पार्टी ते वरी हिते तनक़ीद थींदी आहे, उनखे सम्झो ईंदो आहे त उहा सिंध जी पार्टी आहे, त उन शइ खे नज़र जमहूरी सफ़र जे अंदरि पीपल्स पार्टी जेका जेके हिननि जे अंदरि हॉक्स ऐं डॉग्स जेके बि आहिनि, या मीडिया जी टीम आहे, जेके माण्हू उन्हनि खे थोरो सम्झणु बि घुरिजे त ज़ाहिर आहे ओपननेस में शयूं थींदियूं, परफॉर्मेंस हाईलाइट थींदी, त उन में हाणे या तव्हांजी टीम एॾी पावरफुल हुजे जो तव्हां पंहिंजियूं सक्सेसिस जेके आहिनि उहे एॾियूं ॻणायो, कामयाबियूं, जो तव्हांजूं जेके नाकामियूं आहिनि उहे घटि फील थियनि। बाक़ी जेकॾहिं इहो चइबो कामयाबियूं हुजनि त ॻणाइनि न, उहे कामयाबियूं हू जेके ॿुधाइनि पिया त उहे अहिड़ियूं आहिनि जिन ते मतिलबु हू ई सरकारी को हैंड आउट को हुनखे वज़ीर मशीर खे के सेक्रेटरी या माण्हू लिखी ॾिनो हूंदो। इहो इस्लामाबाद में तव्हांखे ख़बर आहे हुन में तारीख़ तब्दील थींदी आहे, परफॉर्मेंस साॻी हूंदी आहे। ॾिसो परफॉर्मेंस जे हवाले सां पाण ॾिसूं, जेकॾहिं आइनी लिहाज़ खां, क़ानूनी लिहाज़ खां जेके उहे अचीवमेंट्स आहिनि, उहो त एक्स्ट्राऑर्डिनरी फ्रंट आहे। ठीकु आहे, 18, 19, 20 तरमीम, NFC, उनखां पोइ हीउ जेको आइनी खैबर पख्तूनख्वा जो नालो, गिलगित बल्तिस्तान जो मामिलो, सिंध जे अंदरि जेका हीअ सूरत हाल आहे जंहिंजे अंदरि काफ़ी क़दम खयां औरतुनि जे हवाले सां। आम माण्हुनि जी ज़िंदगीअ ते असरु पियो आहे जिन पॉलिसियुनि सां, उहा त पॉलिसी आहे ई कान हिन वटि। न 5 सालनि में हिननि कयो, हिन पाण माण्हुनि खे ईज़ा ॾिना हूंदा, वरना जेकर तव्हां हिकिड़ी हिननि जी ॻाल्हि हाईलाइट थी आहे, तमामु पॉज़िटिव आहे, उहा इहा आहे त हिननि जेको हीअ जीअं त हीअ पीपल्स पार्टी ॿहिराड़ी इलाइक़नि खे रिप्रेज़ेंट थी करे थ्रू आउट पाकिस्तान, त जेके एग्री इनपुट्स आहे ज़राअत जे शोबे में, हीअ जेके छोटा मोटा प्रोग्राम उन्हनि आंदा, जिन बेनज़ीर सपोर्ट इनकम प्रोग्राम ॿिए हिकिड़े लिहाज़ खां हो, जंहिंमें कणक जी सपोर्ट प्राइस वधायूं, या हिन में जेके पैकेजिस आया, डोनर्स जी कमिटमेंट्स थियूं, उन सां शायदि उनजे सपोर्ट जे अंदरि मामिलो वधियो आहे, जो साईं क़ाइम अली शाह साहिबु 2 ॾींहं अॻु वॾो इंकशाफ़ कयो त सिंध जे अंदरि जे माण्हू खे रेडियो हूंदो, उन वटि TV आहे, ऐं जंहिं वटि साइकिल हूंदी उन वटि मोटर साइकिल आहे।
साईं जिन पंहिंजी Indicator. प्रेस कॉन्फ्रेंस में त इहो चयो त गुरबत में इम्प्रूवमेंट आई आहे न उन गुरबत में improvement आई उन आहे। चयो त गुरबत घटी है बड़ी नहीं। उहो वरी साईं जो ॿियो जुमिलो पर पहिरियों जुमिलो साईं जो त गुरबत में इम्प्रूवमेंट आई आहे सो इम्प्रूवमेंट ज़रूरु आई आहे जेको डिस्कस 2-3 ॾींहंनि खां पाण कयूं पिया त जियाला पीपल्स पार्टी जा वर्कर अच्छा हाणे घटाई कीअं आई आहे मूं तव्हांखे उन ॾींहुं बर्स कयो त पोएं हफ़्ते इंटरनेशनल यूनाइटेड नेशंस जी ह्यूमन डेवलपमेंट रिपोर्ट आहे हुननि त चयो आहे जेका 5 सालनि में परफॉर्मेंस आहे यादि आहे असीं अलॻि अलॻि प्रोग्राम कयोसीं 1-to-1 तव्हां चयो पिया त मिलिट्री डिक्टेटरशिप इम्प्रूव रही आहे 5 सालनि दौरान त हिन दौरान घटि रही आहे मूं बि चयो इहो रिपोर्ट मूं तव्हांखे चयो त इहा अंगनि अखरनि जी हेरफेर आहे पर अंदाज़ ॿुधी न गुज़िरियल 3 सालनि मूं था चवनि त वर्स्ट परफॉर्मेंस आहे इकोनॉमिक इंडिकेटर्स में अॼु तव्हां वटि $12 अरब रिजर्व्स रही विया आहिनि जेके 3 महीननि जो इम्पोर्ट बिल न आहिनि तव्हां वटि हिन वक़्तु मुल्क जी सूरत हाल आहे। वरी डबल आहिनि न जॾहिं पीपल्स पार्टी इक़्तिदार संभालियो उन वक़्तु घणा हुआ $5-6 अरब हुआ अॼु $12 अरब आहिनि पर डबल आहिनि न इहे विच ते वधी 28-29 बिलियन डॉलर त उन विच में तव्हां IMF जूं क़िस्तूं त ॾिनियूं आहिनि हाणे हर 6 महीने क़िस्तूं ऐं जेके तव्हां हाणे क़िस्तूं ॾींदा उन लाइ चवनि था त $9 अरब ॿिया IMF में रुकेस कंदी हाणे हीअ केयर नथा कनि पर जेका बि गवर्नमेंट ईंदी उनजे मथां हिकिड़ो डेमोक्रेस सवार्ड आहे हिकिड़ो वॾो खंजर आहे जेको हुनखे बर्दाश्त न पवंदो। सिकंदर हाणे ॾिसो पीपल्स पार्टी ठीकु आहे तनक़ीद पाण कयूं था घणी कयूं था नेठि हुननि पंहिंजो ऐलान कयो टिकटुनि जो नून में गड़बड़ लगी पई आहे तहरीक इंसाफ़ में गड़बड़ लगी पई आहे ख़ासि करे नून पंजाब जो अञा ताईं टिकटूं अनाउंस अच्छा त नून जी हीअं पॉलिसी आहे सिंध में त नून ॾेई छॾियो फ्री आहिनि त 10 पार्टियुनि में तव्हां वेही तय कयो साईं गोसली शाह हुते लियाकत जतोई साहब पंहिंजूं सीटूं उन्हनि लिखी ॾेई छॾियो त ही सीटूं 10-15 असांखे हा उहो ठीकु आहे तव्हां ॿुधवार ईअं ई मामिलो हूंदो आहे। अच्छा हाणे अचो बलोचिस्तान कल्ह शहबाज़ शरीफ़ उते पहुतो अख्तर मैंगल सां कयूं उते बि हाणे पार्टीअ सां इतिहाद कोन पियो थिए सीट एडजस्टमेंट बिल्कुलु उतां मुंहिंजो ख़्यालु ॾींहुं अधु में अची वेंदी ख़बर कादर बलोच ऐं बाक़ी अख्तर मैंगल हुन मामले खे सेटल पिया कनि हाणे लश्करी रईसानी आहे घणे भाङे जेको रोल आहे छो जो वारा लश्करी रीसेंट एंट्री आहे कादर बलोच हेॾां अचो केपी में बि PMLN जी काफ़ी बहितर पोज़ीशन थी वई आहे एबटाबाद में मानसहेरा में हरीपुर पोज़ीशन जी ॻाल्हि कयूं उते टिकट्स जे अंदरि बि प्रॉब्लम आहे हाणे मानसहेरा में आख़िरी दफ़ा सरदार यूसुफ आयो जेको 2 दफ़ा ज़िला नाज़िम हो जेको शाहजहान यूसुफ हुनजो पुटु स्टेट मिनिस्टर जेको PMLQ सां गॾु आहे उहे आया आहिनि त उते अंदरूनी धमाचौकड़ी लॻी पई आहे एबटाबाद जे अंदरि बि साॻी सूरत हाल आहे महताब अब्बासी जेका एंटी जेका नई कैंप एंट्री थी आहे ऐं हेॾा जेको सरदार मुश्ताक हुयो हरीपुर में PMLN खे छॾे पीपल्स पार्टी में आयो आहे उते वरी गोहर अयूब जी एंट्री थी आहे ऐं उनजो जेको पुटु आहे पंहिंजो जेका फैमिली आई उमर त हाणे इहे 3 हैवी वेट्स आहिनि 3 वॾा ज़िला आहिनि ऐं बाक़ी मथे हू आहे जेको PMLQ जो हूंदो सदर हो KP अमीर मुकाम साहब उनजो मामिलो सिधो आहे त इन हवाले सां उते बि इहो साॻियो ई मामिलो आहे घोटालो हाणे अचूं था पंजाब जे अंदरि PMLN की एॾी रश आहे एतिरो मामिलो आहे जो हुन खां सेटल नथो थिए परियां हिननि ॻाल्हियूं पिया कयूं PTI सां सॉरी जमात इस्लामी सां उहे बि तव्हां ॾिठो कल्ह फेल्यूअर थी वियो इन खां अॻु हुननि ॻाल्हियूं कयूं जमियत उलमा इस्लाम फज़लमान ग्रुप सां उहो फेल्यूअर थी वियो। अच्छा जेके बिरादरीअ ते वोट पए थो छोटो मोटो उन ते हू कोन पिया कनि बावलपुर जे नवाब सां PTI मामिलो करे छॾियो त हाणे माना इहो वाज़े थी वियो त पंजाब जे अंदरि PMLN बिल्कुलु सोलो फ्लाइट सां वञे पई अकेले सिर वञे पई जेको सूट पियो करे हाणे उन जवाब में तहरीक इंसाफ़ जो नवाब बावलपुर सां छा हेॾां शेख रशीद खे फील कयो नॉर्थ में हेॾां PMLQ ऐं पीपल्स पार्टी जो 95 सैकड़ो 98 सैकड़ो इतफ़ाक़ थी वियो हिकु सीट रही अथनि मामिलो ऐं कल्ह सिंबॉलिक चौधरी जो परवेज़ लाई त कमर ज़मा कायरा जो ॻोठु वियो ऐं उते लाला मूसा कयो त इन जो मतिलबु आहे मामिलो हिकु राति हाणे इन जो मतिलबु इहो PMLN जे बारे में जेको हीउ तबसरा आहे न त PMLN बिल्कुलु राइज़ कंदी सभु कुझु आहे PMLN अगेन पॉलिटिकल तमामु एथोरिटेरियनिज़म जो शिकार पई थिए शिकार आइसोलेशन जो थी वेंदी ऐं इन जो नुक़सानु पवंदो जेकॾहिं हू जमात इस्लामी खे 10 सीटूं ॾियण लाइ तयारु न आहिनि फज़ल रहमान खे 8 ॾियण लाइ तयारु न आहिनि PTI सां 1-2 पिया कनि हेॾा इन जो मतिलबु आहे पंजाब में हाणे PMLN वर्सिस रेस्ट हूंदा सभु जो सभु दुरियूं पीपल्स पार्टी PMLN PTI नंढा वॾा ग्रुप बिरादरियूं जेके सिकंदर अॻु में पाण तज़किरो कंदा रहिया आहियूं मुख़्तलिफ़ सर्वेस जेके आया उनमें जेका राइज़िंग पिया ॾेखारनि PMLN हाणे उन्हनि खे ज़हन में इहो आहे त को असां त अलाए किथे पिया तव्हां सही चयो इन्हनि सर्वेस जो एॾो मथो ख़राबु कयो जो हाणे हुननि जे लाइ हाणे तव्हां ॾिसिजो जॾहिं 18 तारीख़ ते लिस्ट फाइनल थींदी उन खां पोइ सही अंदाज़ो उन वक़्तु असीं बि करे सघंदासीं ऐं नाज़रीन बि कंदा माण्हू बि करे सघंदा उन खां पोइ त ॾिसिजो PMLN जे लाइ सभ खां वॾी सियासी मुखालफ़त ऐं मुश्किल माहौल पियो अचे ईअं मामिलो सिधो कोन्हे सर्वे त आहे परसेप्शन जे बुनियाद ते त केरु हुजणु घुरिजे केरु न हुजणु घुरिजे केरु हीअं हुजणु घुरिजे हीअं न हुजणु घुरिजे पर हाणे त रियल कैंडिडेट
कैंडिडेट्स फील थी फाइनल लिस्ट ईंदी ऐं अरिड़हं तव्हां माण्हू ॿुधाए सघे थो त किथे जीअं सिंध में पाण ॿुधायूं पिया न हिते 1-1 मुक़ाबला हूंदा 55 सीट्स पीपल्स पार्टी MPs ते हीअं सेफ कढंदी 10-15 जहिड़ो थींदो त PMLN जो पंजाब जे अंदरि माण्हू ॿुधाए सघे थो हीअ जेका मिथ आहे न त साहिवाल खां वठी हेॾां एबटाबाद ताईं जेको 140 सीट्स आहिनि ऐं जेको इहो बिल्कुलु सेफ बेल्ट आहे PMLN जो इहो मामिलो ईअं उलट थी सघे हिन भेरे जेको हिते इस्लामाबाद में मुख़्तलिफ़ सहाफ़ी वेठा आहिनि सीनियर सहाफ़ी तजदीद निगार उन्हनि सां जेका असांजी ॻाल्हि ॿोल थिए पई हीअं त जेको लाहौर जेको नून जो गढ़ सम्झो वेंदो उते वॾो थ्रेट आहे तहरीक इंसाफ़ मुस्लिम लीग नून लाइ अता उते थ्रेट खां वधीक जेको उन्हनि टिकट्स लाहौर में ॾिनियूं बि आहिनि त माण्हू एतिरा उते बज़िद आहिनि गुस्से में आहिनि जोश आहिनि धरना आया अथऊं हिकिड़ो पोल उते तव्हां ॾिठो त बिल्कुलु तहरीर स्क्वायर पियो ठहियो उन्हनि पोल खे उन्हनि पटे छॾियो बिल्कुलु शरीफ़नि त हुनजो बाबा इहो न रहंदो बांस न वॼंदी बांसुरी त ख़ुदि लाहौर जे अंदरि PTI खे तमामु वॾो टफ टाइम ॾींदी मुंहिंजी कल्ह हिकिड़े सीनियर माण्हू सां ॻाल्हि पई थी हिकु डिप्लोमेटिक हिते चैनल्स में मूव थो करे हुन ॿुधायो पियो त पहिरीं असीं सोचूं पिया त PTI 25-27 सीटूं खणंदी पर हाणे असांजी जेका आहे असेसमेंट जेको हाणे फॉर्म बामनि खां पोइ स्क्रूटनी खां पोइ मामिलो सिधो अची वियो आहे उन में त 25 खां 40 सीट्स PTI खे पवंदियूं न बाक़ी तहरीक इंसाफ़ जहिड़े तरीक़े सां हाणे अॻिते वधे पई वॾी सुठी ॻाल्हि आहे न ऐं ख़ुदि सिंध जे अंदरि जेका तहरीक इंसाफ़ हिकिड़ी सिंबॉलिक मूव कई आहे त शाह महमूद कुरैशी थर वारी सीट आहे इन ते पाण वरी कल्ह बि ॻाल्हायो पर वरी ॻाल्हाईंदासीं टाइम थियो हिकु ॿिए ब्रेक जो नारी हलूं था ब्रेक ते ब्रेक खां पोइ असां सुप्रीम कोर्ट में जेको पढ़े में रहंदड़ पाकिस्तानियुनि वारो इशू आहे उन ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं गॾो गॾु तहरीक इंसाफ़ या नून लीग उहे सिंध में छा का तब्दीली आणे सघंदा को उन्हनि जो असरु थींदो सिंध में उन ते बि ॻाल्हाईंदासीं अचो था नड़ी साईं खां पोइ वेलकम बैक नाज़रीन सिकंदर पाण थर वारी ॻाल्हि त कल्ह बि कई उहा तहरीक इंसाफ़ कोन्हे उहा मखदूम शाह महमूद कुरैशी मखदूम शाह महमूद खे तव्हां जोड़े ॾिसूं था त उन हवाले सां नज़र सिंध में तहरीक इंसाफ़ तव्हांखे नज़र अचे थी हुननि जो आहे लगारी साहब बाक़ी तहरीक इंसाफ़ जो वोट सिंध में ठीकु ठाकु आहे नौजवान यूथ उन ॾींहुं हिते आयो पंहिंजो असांजो हिकिड़ो गेस्ट उन असांखे ॿुधायो तव्हांखे यादि आहे जेको बारी साहब सां गॾु आयो उन ॿुधायो असांखे त तहरीक इंसाफ़ जो 2002 में उन्हनि इलेक्शन में हिसो वठो सॼे मुल्क मां 10.5 लाख वोट पिया हुननि खे ठीकु आहे 8 में बाइकाट कयो तहरीक इंसाफ़ जो वोट आहे टुटियल पखिटियल सिंध में हर ज़िले में को माण्हू 200-300 माण्हू वोट ॾींदा में बि कंहिं जा 1000-1500 थी वञे ऐं कुझु जा 4-5 जहिड़े तरीक़े सां तहरीक इंसाफ़ पंजाब में या KP में असांखे नज़र अचे KP में त हू बिल्कुलु इहो पियो सूरताल नज़र अचे त शायदि अॻी प्रोविंशियल गवर्नमेंट उहो न ठाहिनि न चवां सिंध सिचुएशन कोन्हे न इन हवाले सां शहरी इलाइक़नि में PTI जी का सूरताल कोन्हे छो उते हुनखे MQM ब्लॉक कयो वेठी आहे बाक़ी जेके प्रॉक्सी एरियाज़ आहिनि त पीपल्स पार्टी ब्लॉक कयो वेठी आहे ऐं मतिलबु सिंध जे अंदरि ऐं बलोचिस्तान जे अंदरि ॿिनि जायुनि ते PTI ॿियो हेसि ताईं सम्झो इहो पियो वियो माना पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हवाले सां त हिकिड़ो त सिंध मां पीपल्स पार्टी खे हमेशह हिकिड़ी सुठी मेजॉरिटी मिलंदी रही आहे जंहिंजे बुनियाद ते पोइ वरी अॻियां पंजाब KP बलोचिस्तान जूं सीटूं मिलाए ऐं पोइ मर्कज़ में हिकिड़ी पोज़ीशन ठहंदी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी त सिंध खां पोइ वॾो जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मर्कज़ हो जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी खे उमेदूं हुयूं उहो ॾखण पंजाब में हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे जेका हालांकि मखदूम अहमद महमूद खे शामिल कयो पीपल्स पार्टी में गवर्नर बणायो हुनखे पंजाब जो पर हिकिड़ो नवाब ऑफ बावलपुर जी जेका तव्हां ॻाल्हि कई उनजो जेको थियो आहे इताद तहरीक इंसाफ़ सां बावलपुर डिवीजन खे असर कंदो हिकिड़ो उहो ऐं ॿियो ख़ुदि मुल्तान में हाणे यूसुफ रज़ा गिलानी साहिबु नाल थी वियो आहे उहो त कोन पियो विढ़ियो न 2 पुट विढ़नि पिया भाउ विढ़े पियो हा पर उते मखदूम जावेद हाशमी आहे शाह महमूद कुरैशी आहे उन खां पोइ मुस्लिम लीग नून जा आहिनि सिकंदर हयात बोसन आहे ॿिया माण्हू आहिनि त हिन वक़्तु पीपल्स पार्टी खे उते बि एॾो को आसानी सां त साउथ में पोज़ीशन बहितर आहे पोइ हिते मुंहिंजो वञण बि थियो अॻम सीन ते काफ़ी कमु कयो आहे साउथ में हिकु त मुल्तान वग़ैरह में कमु तमामु घणा कराया बिल्कुलु पीपल्स पार्टी साउथ ते कंसंट्रेट कयो साउथ जे माण्हू खे जेको हुननि जेको अख़्तियार ॾियण जी ॻाल्हि कई सूबे वारो उन ते अक्रॉस द पार्टी लाइन माण्हू ख़ुशि आहिनि ॾाढा ऐं पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु उते को घणो ग़म गुस्सो कोन्हे साउथ में उन्हनि डिलीवर बि कयो साउथ खे 2 फ़ाइदा हिकु पीपल्स पार्टी जो फ़ाइदो ॿियो साउथ ख़ुदि पंजाब जो हिसो आहे त पंजाब जी जेका प्रोविंशियल गवर्नमेंट आहे हुनजी डिलीवरी बहितरी हालांकि हुननि एतिरो कमु न करायो साउथ में जेतिरो हुननि लाहौर में पंहिंजे सेंट्रल पंजाब में करायो सेंट्रल पंजाब में बि लाहौर में वधीक करायो नथा सम्झो त शाह महमूद कुरैशी जावेद हाशमी
इहे पंहिंजूं सीटूं कढी सघंदा? बिल्कुलु ये सीट ये त कढी सघनि था। ये ॾिसो हिते टफ कॉन्टेस्ट आहिनि, इहे हिन या लगारीज़ वारे पासे मामलो आहे, उते ख़ौफ़ मामलो आहे। उते त पीपुल्स पार्टी खे फ़ाइदो थींदो, छो त हिकिड़े पासे लगारी मज़ारी आहिनि, ॿिए पासे खोसा आहिनि, खोसा नून लीग में आहिनि, लगारी मज़ारी उनमें मुक़ाबला हर जाइ जहांगीर तरीन ॿिन्हिनि सां गॾु आहे। इन साउथ मुक़ाबला तमामु ज़बरदस्त, जो साउथ में टे तरफ़ा मुक़ाबला थी आहे। PTI जे अंदरि साउथ जो ठीकु ठाक कंट्रीब्यूशन आहे। बिल्कुलु PMLN जो त आहे ई आहे, पीपल्स पार्टी जो त बुनियादु आहे उते। त बुनियादी तौर ते इहे ॿई धुरियूं उते पीपल्स पार्टी खे टोड़ींदियूं बेसिकली साउथ में। स्टेबल जेको वोट आहे हुननि जो पीपल्स पार्टी जो, PTI पीपल्स पार्टी मां टोड़े पई, कुझु पीपल्स पार्टी मां टोड़े पई, कुझु होॾा इन मां टोड़ींदी। उनमें सीट्स जो फ़र्क़ु 48 समथिंग सीट्स आहिनि। उनमें पीपल्स पार्टी साउथ में ठीकु सीटूं खणी ईंदी, उन्हनि जो कोई एॾो प्रॉब्लम न आहे। साउथ में को बुरहान बि कोन्हे को टिकटुनि जो एॾो। न पर 2008 जे भेट में तव्हां छा था सम्झो, पीपल्स पार्टी लूज़ कोन कंदी? 2008 मुंहिंजो ख़्यालु आहे ही इंटैक्ट करे ईंदा ऐं बल्कि हिन खां 2-4 सीटूं वधाए न वञनि, छो मखदूम अहमद ममून जी जेकी एंट्री आहे ऐं हू तमामु हिकिड़ो साइलेंट वर्कर रहियो आहे। पीर साहिब जी वॾे जेको सीनियर पीर साहिब हो उनजी वॾी ताक़त जी बाहि हूंदो, ऐं हाणे आयो आहे त पुटनि समेत आयो आहे, ख़ुदि हुन 2-2.5 सीटूं हुनजूं पंहिंजियूं आहिनि ऐं 2-3 सीटूं हुननि पाण मैनेज कयूं। हुन तस्नीम नवाज़ गर्देज़ी जॉइन करायो आहे। जमशेद दस्ती वियो पाण कोन्हे, उनजो पीउ उहो पियो विड़े, उन खां पोइ गुलाम मुस्तफ़ा अख़र वियो फंक्शनल लीग में। त ओवरऑल जेका कयो न त मुक़ाबिलो हर जाइ ते हूंदो, टे तरफ़ा मुक़ाबिला थी विया। साउथ में मुक़ाबिलो ॿ तरफ़ो हूंदो, इंडिपेंडेंस हूंदा के हिन पासे हलिया वेंदा, या एन हूंदी पार्टी हूंदी। हाणे PTI जो फैक्टर आहे, PTI जो फैक्टर जेको माण्हू चवनि पिया न, हेॾे मथे मर्कज़ में अॻु में तव्हांखे अर्ज़ु कयो त हू टोड़े पियो एन खे, साउथ में पीपल्स पार्टी खे बि टोड़े पियो। अफ़ज़ल सिंधू खां वठी कई माण्हू पीपल्स पार्टी जा बि हलिया विया आहिनि। शाह महमूद जेका टीम न सेंट्रल पंजाब में त ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी बि ख़ुशि आहे जो तहरीक इंसाफ़ ऐं नून लीग पाण में विड़े, उहा साॻी तकलीफ़ आहे पीपल्स पार्टी खे, उहा PTI ॾींदी साउथ जे अंदरि। ऐं साउथ में वरी पर उन समूरनि ॻाल्हियुनि जे बावजूदि ॾिसो पीपल्स पार्टीअ जेको साउथ जे माण्हुनि सां प्रोमिसिस कया न, उहे सभु पूरा कया आहिनि। नंबर 1 गिलानी प्राइम मिनिस्टर रहियो, 1000 मसइलनि जे बावजूदि ज़रदारी साहिब जेसे कोर्ट डिस्क्वालीफाई न कयो, गिलानी वरी उहो वियो त वरी मखदूम शाह खे नॉमिनेट कयो जेको न थी सघियो। उन खां पोइ मखदूम अहमद ममून खे वरी जॾहिं ज़रदारी फील कयो त असीं कॉर्नर थी वियूं, त ज़रदारी साहिब उन्हनि खे हिकिड़ो बिल्कुलु ठीकु ठाक ताक़त तवानाई ॾिनी, मखदूम अहमद ममून खे गवर्नर कयो। उन खां पोइ जेको सूबे जो वाइदो कयो, हुननि कमीशन ठाही, कमीशन जूं डेलिब्रेशन्स करायूं, खणी विया, पार्लियामेंट कमेटीज़ मां थ्रू कराया, सेनेट मां हुननि पास करायो। पंजाब जे अंदरि ख़ुदि एॾो बुरहान असेंबली में विधऊं जो उहा असेंबली करारदाद उहा हाणी, उहा जेका आम सिंपल करारदाद हुई उहा बिल में कन्वर्ट न थी सघी आहे ऐं ख़ुदि नेशनल असेंबली न पास करे सघी। पर इहो जहिड़ो करो हुननि जेको जज़्बाती माण्हू आहे शनाख़्त जे बारे में, जीअं पठान आहिनि ख़ैबर पख्तूनख्वा जे बारे में, त हुननि जो कमु त थी वियो न। इहा वॾी कामयाबी। हिकिड़ी ॻाल्हि जेका मूंखे अञा ताईं ज़हन ते पई क्लिक करे, तव्हां चओ था ख़ैबर पख्तूनख्वा में तहरीक इंसाफ़ हुकूमत ठाहींदी, लॻे ईअं पियो जी। हाणे उहो कीअं नाराज़ कयां त ख़ैबर पख्तूनख्वा में असीं काफ़ी असेसमेंट्स ॾिठियूं आहिनि, जेके अॼुकल्ह जेके डिफरेंट वायर्स आहिनि, डिप्लोमेटिक इनक्लेव मां बि जेके असेसमेंट्स अचनि पियूं इदारनि जूं, डोनर्स जूं, उनमें सच पियूं कनि हर रोज़ शयूं। ख़ैबर पख्तूनख्वा जे अंदरि हुननि वटि वॾा हेवीवेट्स न आहिनि। पार्टी इंट्रा इलेक्शन एॾियूं ज़बरदस्त करायूं न, उनखे उमेदवार ठीकु ठाक अची विया आहिनि। उते नाराज़गी आहे ANP खां, उहो जेको आम जेको वोटर आहे ऐं जेको मौलाना खां बि नाराज़ आहे ऐं पीपल्स पार्टी खां माण्हू नाराज़ आहे, छो जो सलीम सैफला जो अनवर सैफला आहे पीपल्स पार्टी जो सदर जेको ज़रदारी साहिब वटू वांगुरु एड कयो हुते, उन खां ख़ासि कारकर्दगी PPA लाइ KP में न ॾेखारी आहे। त उहो सभु उहा फैक्टर्स वञनि पिया फ़ाइदो ॾियणु PTI खे। ऐं PTI जे बारे में चवनि पिया त उहा PTI कुड इमर्ज एज़ अ सिंगल लार्जेस्ट पार्टी इन KP असेंबली। अगरि सिंगल लार्जेस्ट अचे थी त पोइ हिकु पीपल्स पार्टी या ॿिए के माण्हू सां या ANP असेंबली गवर्नमेंट फॉर्म करे सघंदा। इहा सरप्राइज़िंग ॻाल्हि हूंदी। हाणे जेकॾहिं पाण KP ॾींदी रही आहे। ॾिसो 2002 में KP इन ई KP MMA खे ठाहियो, तव्हांखे यादि आहे। वरी 2008 में त उन ॾींहुं बि डिस्कस कयोसीं, हुननि वरी उन ANP खे हुकूमत ॾिनी जेका कॾहिं न आई आहे, त उहो अहिड़ो सेटबैक ॾींदा रहिया आहिनि। 2008 सूबाई हुकूमत ठाही चुकी आहे न, उहा त 70s में हुई, पर ॻाल्हि त ईअं अकेले सिर हुननि जी हुकूमत हुई। पर ॻाल्हि ॿुधो न, हाणे हज़ारा वारी सॼी बेल्ट तव्हां ॾिसो, मैंगोरा सवार इहा बेल्ट ॾिसो, हिते पाण खे असरु नथो अचे पियो नून लीग जो। पर उते PTI कुझु आहे, पर माना हूअं जेकॾहिं असां ॾिसूं अक्सरियत असांखे नज़र अचे पई त मुस्लिम लीग नून उतां थी सघे थो वधि में वधि सीटूं मुस्लिम लीग नून खे मिलनि। ॿिए नंबर ते थी सघे थो PTI अची वञे। डेरा इस्माइल ख़ान वारो पासो ॿियो, इन पासे मौलाना फज़ल रहमान आहे, या ANP पेशावर, चारसदा, सवाबी, इहे सभु इलाइक़ा हिते ANP जो अञा ताईं असरु साॻियो आहे। त इन सूरत हाल में तहरीक इंसाफ़ अॻी हली KP जी हुकूमत छा आहे, इहो इमरान ख़ान साहिबु जेको पाण वेठो करे अर्ज़ु ॿुधो न,
त केपी जे Sweeping अंदरि न statement ॾींदो केपी अंदरि ईअं न आहे त कोई इमरान ख़ान खे 80 सीटूं मिलंदियूं, उते केपी जे अंदरि बि हिकिड़ो डिवाइडेड मैंडेट हूंदो। मौलाना साहब एक्टिव आहे, पीपल्स पार्टी एक्टिव आहे, ANP एक्टिव आहे, PTI चोथों फैक्टर एक्टिव आहे। ये 4 फैक्टर तोड़ींदा अगरि 20-20, 12-12, 15-15 सीट्स खणंदा त माना उहो थोरो फ़र्क़ु हूंदो को मार्जिन में अॻिते पहुचे। हिकिड़ी इहा असेसमेंट आहे, छो जो PTI जे बारे में हर रोज़ असीं ॾिसूं पिया त शयूं बहितर थी रहियूं आहिनि। जीअं छाणी थी रही आहे त उन जा उमेदवार काफ़ी जायुनि ते बहितर पिया नज़र अचनि। ऐं इमरान ख़ान जी जेका हूअ हुई, जेको सवाल जवाब पे थियो, ॾिसो असीं त हाणे उहा ख़बर पवंदी वोट में असेसमेंट में जेको क्री रहियो, पर इमरान ख़ान ॿाहिरां एतिरा हुन धिका थावा खाधा आहिनि सियासत में 15-18 साल, त हाणे हू बि चए थो हीअ आख़िरी मुंहिंजे लाइ मेक एंड ब्रेक आहे ऐं मां कुझु न कुझु कयां हू त चवे थो मर्कज़ में बि असां ईंदासूं ऐं अकेले सिर्फ़ मर्कज़ में त हू चवंदा आहिनि दिल्ली दूर हस्त, बाक़ी केपी में ठीकु न आहे। इमरान ख़ान साहब जी ॻाल्हि थो कयां, जेको हू चवनि था त माना मर्कज़ में असांजी हुकूमत हूंदी, सिंध खां सवाइ बाक़ी 3 सूबनि में हुकूमत असां ठाहींदासीं। उहो त हाणे हुनजो बसि उहो त हा उहा हुकूमत जेको स्केच हुननि ठाहियो हूंदो त हीअं कंदासीं, ऐं उहो बिल्कुलु इमरान ख़ान साहब ठाहे सघे ऐं 90 ॾींहंनि में करप्शन मुल्क मां ख़तमु कंदो, तमामु वॾी ॻाल्हि आहे। उहो मंशूर पाण खे तहरीक इंसाफ़ जो जेको आयो हुन ते ॻाल्हाइणो हो, पर हुन लाइ पाण अञा ताईं पर उनजे लाइ तव्हां बि वञो पिया कराची ऐं उतां असांजे हेडक्वाटर मां पोल सेंटर ज्वाइन कंदा। सो तव्हांजी रहनुमाई त असां वटि न हूंदी, पर टेलीफोन ते तव्हांखे वठंदा रहंदासीं। ऐं उन खां पोइ कंदासूं त जेका टाइम मिले थो त उन ते पाण ज़रूरु ॻाल्हायूं। PTI जे मंशूर ते PTI जे मंशूर ते, ऐं उन में जेके शयूं आहिनि उहे केतिरे क़दुरु क़ाबिल अमल आहिनि उहे पाण ॾिसंदासीं ऐं उन ते कोशिशि कंदासीं। PTI जे फैक्टर खे सीरियस वठणु घुरिजे मुल्की लेवल ते। सिंध जे अंदरि सीरियस कोन्हे, पर मुल्की लेवल ते हू सीरियस थी रहियो आहे इन टर्म्स काफ़ी। चलो वॾी महिरबानी, हुननि बि इलेक्टेबल घोड़ा हथ कया आहिनि। प्रोग्राम जो टाइम ख़तमु थियो। नाज़रीन, इन सां गॾु ई असांखे इजाज़त ॾींदो पोल सेंटर मां इस्लामाबाद मां। सुभाणे इन असांखे टाइम ते असां ॿीहर हाज़िर थींदासूं। अला भाई।